बोही कुबा रतदिरे खां शिकारपुर इंडस हाईवे ते रतदिरो ऐं ड्रखण विच ते ही 4 कुबा मौजूद आहिनि जिन खे बोही कुबा चवनि था ऐं उन्हनि खे थहीमन जा कुबा बि सॾियो वञे थो। तारीख़ जे किताबनि में इन्हनि जो सभ खां पहिरियों ज़िक्र आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडिया किताब में मिले थो, जेका 1879 जी आर्कियोलॉजिकल सर्वे रिपोर्ट आहे। इन किताब में हिननि जो ज़िक्र थहीम टॉम्स जे नाले सां आयो आहे ऐं इन खां बाद अंग्रेज़नि जे दौर जे ॿिए किताब एंटीक्विटीज़ ऑफ सिंध में पिण साॻियो ई ज़िक्र नक़ल कयो आहे, जंहिं जो लेखक हेनरी कज़िन्स आहे, जंहिं मुताबिक़ अब्दुल नबी कल्होड़ी जी हुकूमत जे ख़ात्मे जे लाइ गड़ी यासीन वेझो पठाननि सां हिक जंग लॻी, जंहिंमें 2 थहीम बि शहीद थिया, जिन जा नाला साहब खान ऐं दिलावर खान ॿुधाया वञनि था, जिन जी घरवारनि 1781 में संदन कुबा तामीर कराया। जॾहिं त टियों कुबो जलाल खान जो आहे, जेको उन्हनि 2 कुबनि खां पुराणो आहे, ऐं चौथों नंढो कुबो सैयद जाफर शाह जो आहे। चयो वञे थो त जॾहिं जलाल खान जो कुबो तामीर करायो पियो वियो त हिकु गेबी आवाज़ आयो त पहिरीं जाफर शाह जो कुबो तयार करायो वञे, ऐं बाद में ईअं ई थियो जो पहिरीं साईं जाफर शाह जो कुबो तामीर करायो वियो ऐं बाद में जलाल खान जो कुबो तामीर थियो। जॾहिं त कल्चर टूरिज्म एंड एंटीक्विटीज़ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जे वेबसाइट मुताबिक़ सन 1193 हिजरी मुताबिक़ 1779 में 2 कलोड़नि हुक्मराननि विच में जंग लॻी, जंहिंमें मियां अब्दुल नबी कल्होड़े तरफ़ां मीर बिजार खान टालपुर 18,000 जवाननि जी अॻवानी करे रहियो हो, जंहिंमें टालपुर, मरी, खुहावड़, चांडिया, जमाली, थहीम, जलबाणी, सीलरा ऐं ॿिया मक़ामी कबीला शामिल हुआ। जॾहिं त मियां इज़्ज़तियार खान कल्होड़े जी मदद लाइ महफूज़ खान अफ़गान, जेको अफ़गानिस्तान जे बादशाह तैमूर शाह जो कमांडर हो, 30,000 पठाननि जे लश्कर सां मोकिलियो वियो। उन जंग में पठाननि खे शिकस्त थी। उहा जंग नौशरो अबड़ो गढ़ी यासीन में लॻी, जंहिंमें 2 थहीम भाइर साहब खान थहीम ऐं दिलावर खान थहीम भी शहीद थिया, जिन जी घरवारनि उन्हनि जा कुबा 1781 में जोड़ाया। जॾहिं त हिते जलाल खान ऐं जाफर शाह जो को बि ज़िक्र कयल न आहे। जॾहिं त तारीख़ जे ॼाणू साईं मेहदी शाह बोही कुबन बाबति कुझु हिन तरह ॼाण ॾिनी आहे। बोही कुबा जी तारीख़ी माग मुतालिक़ जेको मूं वटि मालूमात आहे उहा तव्हां ॾिसंदड़नि ॿुधंदड़नि सां शेयर कंदुसि। बोही कुबा जो माॻु जेको आहे उहो बोही हिकु ॻोठु हुयो जेको सखरवाह जे मथां इन्हनि कुबनि खां को 1/2 किलोमीटर खन ॾखण तरफ़ आहे, ऐं ही कुबा जेके आहिनि उहे अलॻि जेको आहे सो उन ॻोठ खां पंहिंजी सुञाणप रखनि था, पर अॻिते हली इन ॻोठ ऐं कुबनि खे मिलाए हिकिड़ो नालो बोही कुबा मशहूरु थियो, ऐं बोही कुबा बस स्टॉप बि उते मशहूरु थियो। हाणे हिननि कुबनि जी जेका तारीख़ लिखत में मिले थी, तारीख़ जे किताबनि में, उहा सभ खां पहिरियां मिले थी असांखे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडिया में, जेका 1879 ईस्वीअ जी हिकिड़ी आर्कियोलॉजिकल सर्वे रिपोर्ट आहे। उन किताब में हिननि कुबनि लाइ ज़िक्र जेको आयो आहे उहो थहीम टॉम्स जे नाले सां आयो आहे, जंहिंमें हुननि ॿुधायो आहे त तक़रीबन 1779 जे क़रीब गढ़ी यासीन जे लॻ पठाननि ऐं कलोड़नि जी जंग थी हुई, जंहिंमें जेके आहिनि से ही 2 थहीम भाइर मारिया विया हुआ, जिन जे घर वारनि उन्हनि खे खणी अचे हिते दफ़न कयो, ऐं उन्हनि जा नाला जेके आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया में आया आहिनि उहो हिकिड़ो आहे साहब खान ऐं ॿियो दिलावर खान। ऐं वरी बाद में साॻियो ई अंग्रेज़नि जे दौर में एंटीक्विटीज़ ऑफ सिंध में साॻी पहिरीं किताब आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडिया सां उहो साॻियो ई ज़िक्र वापसि जेको आहे सो आंदो वियो एंटीक्विटीज़ ऑफ सिंध में। उन खां सवाइ ॿिया जेके 2 उते कुबा आहिनि
उहे हिकिड़ो जलाल ख़ान जो ऐं ॿियो जाफ़र शाह जो कुबो उन में लिखियलु आहे। हाणे हू ॿ जेके नाला आहिनि थईमन जा ऐं टियों जलाल ख़ान जो, चोथों असांखे जाफ़र शाह जो मिले थो, उहे अलॻि अलॻि जेके आहिनि से शख़्सियतूं आहिनि। हाणे इहा हक़ीक़त आहे जेका असांखे बोही कुबा जे बारे में मिले थी। बोही कुबा जी कंस्ट्रक्शन लाइ अंग्रेज़नि बि लिखियो आहे त इहे जेके आहिनि उहे को हतमी सन उन्हनि जे लाइ उन वक़्तु रिपोर्टुनि में उन्हनि लिखियो आहे त नथो मिले, पर इहो असांजो अंदाज़ो आहे त इहे टालपुर दौर में ठहियल आहिनि। छो त जेका जंग थी आहे हिते गढ़ी यासीन जे भरिसां, उन खां पोइ कुझु ई सालनि में 3-4 सालनि में टालपुरनि जो दौरु अची वियो। ऐं जीअं त हीअ टालपुर मीर फ़तेह अली ख़ान सां गॾु हुया थईम, त इहा ॻाल्हि वधीक जेको आहे असांखे लॻे थी मुमकिन आहे त उन्हनि जी तामीर कुबनि जी जेके थईमन वारा आहिनि उहे थी हुजे टालपुरनि जे दौर में। बाक़ी जेको जलाल ख़ान जो मक़बरो आहे उहो घणो अॻु जो आहे। इन करे ही कुबा जेके आहिनि से उहे तारीख़ी एतबार खां हिकिड़ी पंहिंजी हैसियत रखनि था ऐं उते माण्हू अचनि था। असांजो जेको आहे सो क़ौमी वरसे में इहे मक़बरा शामिलु आहिनि। कुझु उन्हनि जी एंटीक्विटीज़ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जेका सकाफ़त कासे सां गॾु आहे उनजी रेस्टोरेशन कई आहे, पर अञा ज़रूरत आहे त उते लैंडस्केपिंग थिए, उते माण्हुनि जे अचण वञण जे लाइ के सहूलियत वारियूं जॻहियूं ठहनि। साईं मेहदी शाह जी तफ़सीली गुफ़्तगू ॿुधण जे लाइ डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ते क्लिक करियो ऐं मुकमिल गुफ़्तगू ॿुधो।